जय झूलेलाल। मुंहिंजो नालो युक्ता भूषण कुमार कटारिया आहे। मां सेकेंड क्लास में पढ़ंदी आहियां। अॼु मां तव्हांखे हिकु सियाणी छोकिरी ॻाल्हि ॿुधाइण वारी आहियां। शक्कर नंढड़ शक्कर नंढड़ शक्कर नंढड़ शक्कर नंढड़ निकितो घर खां तकड़ो तकड़ो निकितो घर खां तकड़ो तकड़ो हथ संदसि में शक्ति प्यारी टिक 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 हथ संदसि में शक्ति प्यारी सब ते टोपी कारी कारी सब ते टोपी खानी खानी घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो उते ॾिठई वाघू हिकिड़ो। अरे वाघू उते ॾिठई वाघू हिकिड़ो संदसि हाथे आयो तकड़ो बिजली वांगुरु शक्कर दौड़ जके वाघू केस न सिक्के में उते आयो नींगर शींहं ॾेखारे साम्हूं के हर शींहं मथसि आयो टप ॾेई पर शक्कर चालाकी कई हिकदमि लेटी पैर धरतीअ ते मथां कयईं और छॾी हिकदमि लेटी पैर धरतीअ ते मथां कयईं और छॾी शींहं सती जे मथां टिपी पियो वञी वाघू जे हथ में सो शींहं फाटो ऐं वाघू जखनी वढण लॻो ऐं शक्कर जल्दी छॾे टोपी मुंहिंजी टोपी छॾे टोपी आहे केर न वक़्तु बुलाए जल्दी दौड़ो तकड़ो शक्कर नंढड़ शक्कर जय झूलेलाल।